पंज बंदन वारो शहर की तो बार बार ॿुधे पंज बंदन वारो शहर आहे सिर्फ़ नाथन शाह खे पंज बंद आहे उन जे बावजूद बि केन शाह ॿुधण जो ठीको छो खयो आहे सर जवाब ॾियां मां तव्हांखे पहिरीं जवाब ॾिनो आहे त ॻाल्हि ॿुधो मूंखे सेवड़ जा माण्हू असां जेको ठेको खयो आहे छा पंहिंजे सम्झो रब सां असांखे इहो ॾिनो आहे तरीक़ेकार जो पाणी हितां ई निकिरंदो ख़ैरपुर तव्हांजा जेके बंद आहिनि FP बंद या सुप्रियो बंद इन्हनि खे केॾो मज़बूत कयो पर जेकी बरसाति हिन साल आई तव्हां रुगो अंदाज़ो लॻायो मां तव्हांखे वरी अगरि मौक़ो ॾींदो त सम्झायां तक़रीबन 1000% मथे यानी 10 गुना वधीक बारिश हिन साल आई दरियाए सिंध में पाणी जेको ॿुधो ते असां वटि ईंदो आहे उहो एवरेज में 4-5 लख क्यूसेक ईंदो आहे कंहिं कंहिं साल में 10 ताईं बि ईंदो आहे तव्हां उनखे 10 गुना कयो 40 लख क्यूसेक अगरि पाणी अची वञे दरिया सिंध खे त इहे वॾा वॾा बंद रब साईं बचाए थो सघे इंसान जे वस जी ॻाल्हि बंद त टुटरा ई न आहिनि साहिब बंद त टुटरा ई न आहिनि ही जेके मोरियूं आहिनि ट्विटर आहिनि उहे टुटा आहिनि उहे कीअं हिते लॻाया विया आहिनि मां हिकिड़ो मिंट मां हुनजो जवाबु ॾियां उहो अमरा चए थो 5 बंदनि वारो शहर कीअं तूं चए थो बंदि टुटा ई कोन्हे पाण में ठही वञो अदा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मूंखे जवाबु हुकूमत आई आहे हुकूमत इमदाद ॾिनी आहे NGOs उहे हिन साल घटि आयूं आहिनि ऐं हींअर बि असां जेके माण्हुनि जा घर